एकता जे ॾियारे ते आउं प्रोफेसर इरफान कलोड़ो अव्हां सां मुखातिब आहियां। पूरी दुनिया जे अंदरि रहंदड़ सिंधी माण्हुनि खे एकता जो ॾिहाड़ो मुबारक हुजे। अॼु को ॾिहाड़े जे हवाले सां छो त हिन दफ़े सभिनी चैनलनि बि हिकिड़ो ई लोगो इस्तेमालु कयो आहे त इल्मु पिरायो सिंध सवारियो। इल्म जे हवाले सां सभिनी जो हिकिड़ो ई नारो रहियो आहे त आउं बहसियत प्रोफेसर तालीम सां लाॻापियल हुजण जे करे इन शइ खे महसूसु कयां थो त जेसिताईं सिंधी क़ौम पंहिंजी तइलीम जे सिरिश्ते खे बहितर न कंदी तेसिताईं उन जी तहज़ीब, उन जी सक़ाफ़त ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ न रहंदो। असां जेसिताईं पंहिंजे तइलीमी इदारनि जी मालिकी न कंदासीं, असां जेसिताईं पंहिंजे तालीम जे अंदरि जेके कमियूं पेशियूं कोताहियूं आहिनि उन्हनि जी निशानदेही न कंदासीं ऐं उनखे बहितर करण लाइ जेकॾहिं असीं बहितर ज़रियनि सां बहितर तरीक़नि सां उनखे बहितर करण जी अगरि हिन वक़्तु का कोशिश न कईसीं त यकीनन ईंदड़ 10-15 सालनि जे अंदरि सिंध जी तइलीम मौजूदा वक़्त में कंहिं बहितर पोज़ीशन में मूंखे नथी लॻे। असां वटि मेरिट जी लताड़ त थिए थी, हिकिड़ी आम ॻाल्हि आहे, पर उन खां हटी करे असां वटि जेको मुरवज तरीक़ो आहे तइलीम जो उन जे अंदरि किथे बि शफ़ाफ़ियत नाहे। इम्तिहानी सिरिश्तो हुजे या इवन जेको पढ़ाइण जो सिरिश्तो असांजो क्लासनि में प्राइमरी खां वेंदे यूनिवर्सिटियुनि ताईं आहे, उहो बि कंहिं हवाले सां एतिरो शफ़ाफ़ नाहे। हज़ारे सवाल आहिनि, हज़ारे ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाए सघिजे थो, उन्हनि ते बहस करे सघिजे थो, पर हिन वक़्तु अॼोको ॾिहाड़े जे हवाले सां आउं हिकिड़ी शइ ते ज़ोर ॾींदुसि त सिंधी क़ौम खे तइलीम जी सिर्फ़ु तइलीम जी ज़रूरत आहे। जदीद दुनिया जंहिं तरफ़ जंहिं लाड़नि ॾांहुं वञे पई उन में असां पंहिंजे साख, असां पंहिंजे वजूद खे बरक़रार रखण लाइ तइलीम खां सवाइ का ॿी मदद नथा वठी सघूं। त ख़ुदारा अवां पंहिंजे तइलीमी इदारनि जी मालिकी कयो। अगरि हुकूमत पंहिंजे सभिनी वसाइल सां गॾिजी उन जे अंदरि बहितरी आणण जी कोशिशि त करे पई, पर जेकॾहिं उन जे अंदरि जेके नंढा नंढा स्कूल आहिनि ॿारहाड़ियुनि जा आहिनि, जेके परे दूर दराज़ इलाइक़नि जे अंदरि जेके स्कूल आहिनि ऐं बंदि पियल आहिनि, त महिरबानी करे उतां जा मक़ामी माण्हू उन्हनि स्कूल खे खोलाइण लाइ, उतां जा समाजी दोस्त, उतां जा नंढड़ा जेके लोकल वर्कर आहिनि जेके उते कमु कनि था, जेके सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ मैसेजिस छॾनि था, उन्हनि जी निशानदेही कनि था, त कम अज़ कम थोरी महिनत करे उन्हनि बंदि पियल इदारनि खे ज़रूरु खोलाइनि। जेसिताईं अवां जी ॿारहाड़ीअ में तइलीम जो सिरिश्तो बहितर न थींदो तेसिताईं उहो आउटपुट सिंधी क़ौम खे न मिलंदो, छो त असांजी अॼु बि तमामु वॾी पॉपुलेशन ॿारहाड़ी वारे इलाइक़नि में ई रहे थी। शहरी इलाइक़नि जे अंदरि तइलीम जो सिरिश्तो जेको आहे उहो कंहिं हद ताईं बहितर हले पियो, हालांकि उन जे अंदरि बि बहितरियूं आणण जी ज़रूरत आहे। त अॼोके हवाले सां आउं हिकिड़ो ई मैसेज ॾींदुसि त महिरबानी करे सिंधी क़ौम पंहिंजा ही ॾिहाड़ा भली जोश ख़रोश ऐं मोहबतुनि सां गाननि गूननि सां ऐं नाच गाननि सां भली सेलिब्रेट करे, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांखे तइलीम जो जेको ज़ेवर आहे उन सां पाण जी क़ौम खे आरास्ता करिणो आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद।